डीआईजी सखर फैसल अब्दुल्ला चाचर जो चवण आहे त मुखबिन जी बाज़ियाबी लाइ रेंजर्स पुलिस सां गॾिजी ऑपरेशन जी अॻुवाणी कई। संदसि चवण हो त कचे जा रस्ता बंदि करण सबबि धाड़ियल मुखबिन खे कचे खणी वञण में नाकाम थी विया। डीआईजी जो चवण हो त ऑपरेशन दौरान मुक़ाबले बाद मुखबिन खे बाज़ियाब करायो वियो। डीआईजी फैसल अब्दुल्ला चाचर वधीक ॿुधायो त बाज़ियाब करायल मुखबिन मूजिबि ॿ भी ज़ख़्मी थिया आहिनि। अवां खे आगाह करे रहिया आहियूं अहम ख़बर जे हवाले सां त डीआईजी सखर फैसल अब्दुल्ला चाचर जो चवण आहे त मुखबिन जी बाज़ियाबी लाइ रेंजर्स पुलिस सां गॾिजी ऑपरेशन की अॻुवाणी कई। संदसि चवण हो त कचे जा रस्ता बंदि करण सबबि धाड़ियल मुखबिन खे कचे खणी वञण में नाकाम थी विया। डीआईजी जो चवण आहे त ऑपरेशन दौरान मुक़ाबले बाद मुखबिन खे बाज़ियाब करायो वियो। डीआईजी फैसल अब्दुल्ला चाचड़ वधीक ॿुधायो त बाज़ियाब करायल मुखबिन मूजिबि ॿ ॾोहारी भी ज़ख़्मी थिया आहिनि। अवां खे आगाह करे रहिया आहियूं अहम ख़बर जे हवाले सां त डीआईजी सखर फैसल अब्दुल्ला चाचड़ जो चवण आहे त मुखबिन जी बाज़ियाबी लाइ रेंजर्स पुलिस सां गॾिजी ऑपरेशन की अॻुवाणी कई। संदसि चवण हो त कचे जा रस्ता बंदि करण सबबि धाड़ियल मुखबिन खे कचे खणी वञण में नाकाम थी विया। डीआईजी जो चवण हो त ऑपरेशन दौरान मुक़ाबले बाद मुखबिन खे बाज़ियाब करायो वियो। डीआईजी फैसल अब्दुल्ला चाचड़ वधीक ॿुधायो त बाज़ियाब करायल मुखबिन मूजिबि ॿ ॾोहारी भी ज़ख़्मी थिया आहिनि। डीआईजी सखर फैसल अब्दुल्ला चाचड़ जो चवण आहे त मुखबिन जी बाज़ियाबी लाइ रेंजर्स पुलिस सां गॾिजी ऑपरेशन की अॻुवाणी कई। संदसि चवण हो त कचे जा रस्ता बंदि करण सबबि धाड़ियल मुखबिन खे कचे खणी वञण में नाकाम थी विया। डीआईजी जो चवण हो त ऑपरेशन दौरान मुक़ाबले बाद मुखबिन खे बाज़ियाब करायो वियो। डीआईजी फैसल अब्दुल्ला चाचड़ वधीक ॿुधायो त बाज़ियाब करायल मुखबिन मूजिबि ॿ ॾोहारी भी ज़ख़्मी थिया आहिनि। डीआईजी सखर फैसल अब्दुल्ला चाचड़ जो चवण आहे त मुखबिन जी बाज़ियाबी लाइ रेंजर्स पुलिस सां गॾिजी ऑपरेशन की अॻुवाणी कई। संदसि चवण हो त कचे जा रस्ता बंदि करण सबबि धाड़ियल मुखबिन खे कचे खणी वञण में नाकाम थी विया। डीआईजी जो चवण हो त ऑपरेशन दौरान मुक़ाबले बाद मुखबिन खे बाज़ियाब करायो वियो। डीआईजी फैसल अब्दुल्ला चाचड़ वधीक ॿुधायो त बाज़ियाब करायल मुखबिन मूजिबि ॿ ॾोहारी भी ज़ख़्मी थिया आहिनि। वधीक तफ़सील मालूम कंदासीं। टेलीफोन ते मौजूदु आहे सखर खां सिंध टीवी न्यूज़ रिपोर्टर मोरड उमर। जी मोरड उमर, वधीक छा चवण डीआईजी फैसल अब्दुल्ला चाचड़ जो? जी बिल्कुलु, डीआईजी सखर फैसल अब्दुल्ला चाचड़ जे तरफ़ां घोटकीअ में अगवा थी वियल मुखबिन जी बाज़ियाबीअ जे हवाले सां दावा साम्हूं अची वई आहे। डीआईजी फैसल अब्दुल्ला चाचड़ जो चवण आहे त ॾोहारियुनि राति देर सां घोटकीअ उमाड़े जे वेझो ख़ाताबाद सां कोटिया ईंदड़ बस खे जेको आहे मुसाफ़िर बस ते हमिलो करे मुसाफ़िर अगवा करे विया हुआ। मुखबिन जे बाज़ियाबीअ लाइ रेंजर्स पुलिस अटालनि जी तरफ़ां गुज़िरियल राति सां हिन महिल ताईं जेको आहे गॾियल ऑपरेशन कई पई वञे ऐं उनजी तरफ़ां उन ऑपरेशन जी जेका सरबराही करे रहियो आहे। डीआईजी जो चवण आहे त कचे जा रस्ता बंदि करण सबबि धाड़ियल मुखबिन खे कचे खणी वञण में नाकाम थी विया आहिनि। ऑपरेशन दौरान दूबदू जेको आहे ॾोहारियुनि सां मुक़ाबिलो बि थियो आहे, जंहिंमें 10 मुसाफ़िर जेके मुग़वी आहिनि उन्हनि खे बाहिफ़ाज़त बाज़ियाब करायो वियो आहे। डीआईजी फैसल अब्दुल्ला चाचड़ जो चवण आहे त बाज़ियाब करायल मुखबिन ॿुधायो आहे त ॿ जेके ॾोहारी आहिनि पुलिस जे मुक़ाबले में ज़ख़्मी थी पिया आहिनि। हिन महिल त पुलिस रेंजर जा जेके जवान आहिनि उहे इलाइक़े खे घेरे में हाणे आंदो वियो आहे ऐं सर्च ऑपरेशन भी जारी आहे। डीआईजी फैसल अब्दुल्ला चाचड़ जी तरफ़ां 10 मुग़वी जेके आहिनि बाज़ियाब करण जे दावा सां गॾोगॾु ऑपरेशन बाबति चवे पियो त हिन वक़्तु बि जेको आहे कचे जे इलाइक़े में ॾोहार जे ख़िलाफ़ सर्च ऑपरेशन जारी आहे। हुनजी तरफ़ां ॾोहार जो घेरो कयो वियो आहे। ठीकु आहे मोरड उमर, तफ़सील ॾियण लाइ वॾी महिरबानी।